नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तासी तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त पाकिस्तान अफ़गान क्रिकेटरनि खे रांदि सेखारी आहे। पाकिस्तान मां तरबियत हासिल कंदड़ अफ़गान रांदीगर सुठी रांदि खेॾे रहिया आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त मां सम्झां थो त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में मैच दिलचस्प थींदा। हिन चयो त अफ़गानिस्तान जी टीम सुठी आहे, हिननि पाकिस्तान खां रांदि खेॾणु सिखी आहे। अफ़गानिस्तान जा मुख़्तलिफ़ रांदीगर पाकिस्तान जे तरबियती कैंपनि में रांदि खेॾिया आहिनि। पाकिस्तान अफ़गान क्रिकेटरनि खे रांदि सेखारी आहे। संदसि चवण त मुंहिंजे ख़्याल में रांदि सुठे माहौल में थींदी, जंहिंमें मां अफ़गान इख़्तियारनि सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। मुंहिंजी दुआ आहे त पाकिस्तान खटे। शाह महमूद कुरैशी चयो त पाकिस्तान वर्ल्ड कप न हाराईंदी। न्यूज़ीलैंड जी टीम खे शिकस्त ॾिनी आहे। परॾे वज़ीर चयो त अफ़गानिस्तान ऐं बांग्लादेश सां असांजो मैचूं निहायत अहम हूंदियूं। क़ौम चाहे थी त पाकिस्तान ॿई मैचूं खटे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।